पर टोपी ऐं अजरक वारे दिमाग़ ऐं दिलि जे अंदरि छा आहे? आउं बार बार चवंदो आहियां, जिते ही टोपी रखी आहे उन टोपीअ वारे अंदरि मग़ज़ में छा आहे? उन मग़ज़ में मेरिट आहे या कोन्हे? उन मग़ज़ में बराबरी आहे या कान्हे? ॻोठनि में जेके हितां ताईं वञो था, हितां पटका ॿधी जॾहिं कंदकोट जैकबाबाद शिकारपुर हिकिड़ो वॾो फर्स्ट क्लास सीडी प्लेयर हथ में खणी ऐं सोन जा ॿ टे कड़ा खणी ऐं पैसा धर्म खणी घर वञो था, उते घर पुॼण खां पोइ दुनिया जी बराबरी में यकीन रखो था? तव्हीं पंहिंजे सिंध जे न्याणियुनि खे पंहिंजे बराबरि सम्झो था या ॻोठ में वञी उन न्याणीअ जी ज़ोरी शादी करायो था? सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे घरनि में बराबरी हुजे। सकाफ़त इहा बि आहे तव्हांजे ॿारनि ऐं बचनि खे पंहिंजे पसंदि जी डिग्री ऐं पढ़ाईअ जो इख़्तियार हुजे। सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे पाड़े में को हिंदू, को क्रिश्चन, को ॿी ज़ात जो, को पारसी, को सिख, उहो महफ़ूज़ आहे या तव्हीं उन लाइ अज़ाब आहियो? तव्हीं उन्हनि जा भरजलो था थियो या ॿियनि धारनि जे ज़रिए मिली तव्हीं उन्हनि खे निशानो था बनायो? इहो बि तव्हांजी सकाफ़त, तव्हांजी बराबरी ऐं तव्हांजो रवादारी जो इम्तिहान आहे।